जोई मां ख़बर ॾींदालू त MNA वे ड्रेन ऐं जोई ब्रांच के लगल कट जो पानी जोई शहर जे बचाव लाइ अॼु रिंग बंद सां टकराइजी वियो। रिंग बंद ते दबाव वधण लॻो। शहरनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत रिंग बंद जे कमज़ोर हिस्सनि खे मज़बूत करण जो कम जारी है। सुप्रियो बंद के गारे जो पानी मेड़ शहर जे बचाव लाइ ठहंदड़ रिंग बंद सां टकराइजी वियो। मेड़ में पानी पंप ऐं भट्टी रोड खे बुरण बाद रिंग बंद ताईं पहुची वियो। रिंग बंद ते दबाव वधण सबब शहरनि जो साह मुठ में अची वियो है। शहरनि दबाव बावजूद रिंग बंद जी अदावत ऐं मज़बूती जो कम जारी रखियो। रिंग बंद तां पानी जो दबाव घटाइण लाइ भट्टी रोड के ॿिनि हंधनि तां कट ॾिनो वियो। पानी ॻोठ बेटो जतोई ऐं भरपासे जे इलाइक़नि ॾांहुं वधण लॻो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।